नाज़ नवाज़ पीर उसमें भली कार या संझा सैयद अयामो या बिशारत सुमरो नजर जंदासी खास कर इस्लामाबाद हाई कोर्ट में सुप्रीम एपलेट कोर्ट गिलगित बल्तिस्तान जेकूने चीफ जज राणा शमीम के बयान हल्फी इल्ज़ामन ते केस की ॿुधणी। अदालती नोटिस बावजूद राणा शमीम अदालत में पेश न थियो। संदसि पुट अदालत में पेश। अंग्रेज़ी अख़बार जो एडिटर आमिर गौरी शाफ़ी अंसार अब्बासी अटॉर्नी जनरल ऐं ॿिया अदालत में पेश। समूरनि के नोटिस जारी। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾिना आहिनि त तासरी आहे त हलफ़नामो ग़लति ऐं कूड़ो आहे। जेकॾहिं आवाम के अदलियात ते एतमाद न हूंदो त मुआशरे में दफ़ेड़ पैदा थींदी। केस की ॿुधणी 24 नवंबर ताईं मुलतवी कई वई। इलेक्शन कमीशन में इदारे ऐं चीफ इलेक्शन कमिश्नर ख़िलाफ़ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण इल्ज़ामनि वारे केस की ॿुधणी। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी इलेक्शन कमीशन में पेश। आज़म सवाती पेश न थियो। फवाद चौधरी इलेक्शन कमीशन का माफ़ी घुरी वरिती। फवाद चौधरी जो चवणु आहे त हूअ कंहिं शौकास नोटिस के चक्कर में नथो पवणु चाहे। इदारनि जो एहतराम करे थो। उन्हनि ख़िलाफ़ का ॻाल्हि नाहे कंदो। अॻूणे जज जेको हलफ़नामो जमा करायो आहे उनजी फीस में बि शरीफ़ ख़ानदान ॾिनी। हाणे नून लीग अदालतुनि ख़िलाफ़ मुहिम हलाए रही है। अदालतुनि ते हमला नून लीग की रिवायत रही है। अमेरिका में प्रॉपर्टी बाबत केस अगूणो सदर आसिफ अली ज़रदारी इस्लामाबाद की एहतसाब अदालत में पेश। अदालत आसिफ अली ज़रदारी की गिरफ़्तारी का अॻु 5 लाख रुपया एवज़ अबूरी ज़मानत मंज़ूर करे वरिती। आसिफ अली ज़रदारी जो चवणु आहे त असां इहो सभु कुझु पहिरियां ई ॾिसी चुका आहियूं। जस्टिस क़यूम ऐं सैफ़ रहमान जो केस में भी इहो ई थियो हो। मरियम नवाज़ धीअरनि वांगुरु आहे। संदसि दरख़्वास्त बाबति का ॻाल्हि न कंदुसि। इमरान खान के आणण वारा हाणे एतिराफ़ करे रहिया आहिनि त उन्हनि खां ग़लती थी वई आहे। हाणे उहे उन ग़लती खे ठीकु कंदा। उहो अलाह खे बहितर ॼाण आहे।